अस्सलाम वालेकुम या अली मदद आऊं आहियां तव्हांजो पंहिंजो अब्बास गुलोडाणी। थोरो अस्सलाम वालेकुम या अली मदद आऊं आहियां तव्हांजो पंहिंजो अब्बास गुलोडाणी। जेॾो तुंहिंजो ना बाज बि ओॾियाई मंगा, रीअ थंभे रीअ थूड़िए, तूं छपर तूं छां, पुॼाड़ो कहां तोखे मालूम सभु खे। पंहिंजे फेसबुक अकाउंट तां पंहिंजी हिन ID तां मां ॿियों दफ़ो लाइव आयो आहियां। हिन वक़्तु चवंदा आहिनि दर्द कहिड़ो बि हुजे पर उनजी दवा अलाह वटि आहे, 5 ॿारनि वटि आहे, 1,90,000 वटि आहे। मां पंहिंजा जेके मुंहिंजा ॾिसंदड़ आहिनि, दोस्त भाउर भेनरूं, पंहिंजे नसीराबाद जो शहरवासी, उन्हनि खे हिकिड़ी दुआ जी मां दरख़्वास्त कंदुसि, अर्ज़ु रखंदुसि। मालिक जे आॾो लतीफ़ सरकार जो हिकिड़ो बेत आहे त तूं हबीब तूं तबीब, तूं दर्द जी दवा, जानिब मुंहिंजे जीअ में आज़ार जा अनवा, साहिब ॾे शिफ़ा मियां मरीज़नि खे। तक़रीबन महीने खां वठी मां हिकिड़े तकलीफ़ में मुब्तला आहियां। भिते जूं तमामु घणियूं पथरियूं पइजी वियूं आहिनि, उन्हनि जो डॉक्टर ऑपरेशन चयो आहे, इंस्पेक्शन वग़ैरह थी पियो आहे, जंहिंजो 3 ॾींहं मां इलाजु कराए रहियो आहियां पंहिंजे तहत पाण, जेको अलाह ॾिनो आहे। वॾनि जी चवणी आहे, नबी सरदार जी चवणी आहे, असांजे इमामनि जी चवणी आहे त कर्ज़ ऐं मर्ज़ कंहिंखे कोन अचे, अस्पताल जो मुंहुं बि कॾहिं कंहिं दुश्मन खे बि जेको आहे सो नसीबु न थिए। तक़रीबन 3 ॾींहं आहे माना इंस्पेक्शन मूंखे थी पियो आहे। पंहिंजो हिते मंझि हुनजो डॉक्टर अब्दुल गनी शेख आहे, उनजे अंडर में यूनाइटेड मेडिकल सेंटर लाड़काणो में मां पंहिंजो इलाजु कराए रहियो आहियां। उन्हनि 3 ॾींहं जो 3 ॾींहं मूंखे डेली ट्रिप चढ़ंदी आहे, सुबुह शाम इंजेक्शन थींदियूं आहिनि। सूमर ताईं डॉक्टरनि मूंखे चयो आहे ऑपरेशन जो। मां पंहिंजे सिंध वासियुनि खे, पंहिंजे पाकिस्तान वासियुनि खे, पर मुंहिंजा जेके ॾिसंदड़ दोस्त आहिनि, भाउर आहिनि, परस्तार आहिनि, छो त परस्तार माण्हू अलाह जो हुजे, 5 ॿारनि जो हुजे, पर हीअ मोहबत आहे, हुन इश्क खे शाबाश जे मोहबती में अहिड़ा। ऐं ॿियो अर्ज़ु मां पंहिंजे दोस्तनि ॾिसंदड़नि खे चवां, हिन वक़्तु आउं बीमारी जे बिस्तरे ते आहियां त असांजा कूड़ा फेक अकाउंट हलाइनि पिया था दोस्त अब्बास गुलोडाणी जे नाले सां। उहे जेकॾहिं तव्हां ॾे के बि माण्हू मदद लाइ चवनि, इहे काफ़ी ॻाल्हियूं हरी रहियूं आहिनि। मदद अलाह कंदो आहे, नबी सुहिणो कंदो आहे, 5 ॿारनि जी ज़ात कंदी आहे ऐं अलाह मदद कंदो असांजी। हिन वक़्तु आउं जेको आहे सो तकलीफ़ में पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे रहियो आहियां, पर मां त शोबिज़ बि काफ़ी टाइम अवल ई अदाकारी डायरेक्शन या इहे कमु छॾे वञा, पर इहे मुंहिंजा जेके ॾिसंदड़ आहिनि, जेके मुंहिंजा प्यारु कनि था, जिन असां ओलियान जे दरनि ते वेंदा आहियूं, कोई सिंध हुजे, पूरे सिंध में कराची खां वठी कश्मीर ताईं मूं कमु कयो आहे, पर मुंहिंजी सिंध सोनवरनी आहे। मुंहिंजी धरती जे माण्हुनि सां मूंखे प्यारु आहे, मुंहिंजूं दुआऊं आहिनि, जेको आहे सो हर दोस्त खे हर शहर में मूं रहमा कया आहिनि, उते मोहबतूं हूंदियूं आहिनि। पर मां अर्ज़ु कंदुमि दोस्तनि खे त इहे फेक आइडियूं जेके बि हलायो था, ज़िंदगी मौत ख़ुदा जे हथ में आहे। कॾहिं कंहिं अदाकार जे लाइ त भाई अदाकार जेको आहे सो मरी वियो, ग़लति आहे। कूड़ा अकाउंट उनजे नाले ते पैसा जेको आहे सो वठणु, असां ईअं न आहियूं, छो त पाण सिंध सां प्यारु कयो आहे, पंहिंजे मुल्क सां प्यारु कयो आहे। हीअ धरती असांजी माउ आहे, अलाह असांजी मदद कंदो। असां दोस्तनि जी आॾो दुआ जी दरख़्वास्त कई आहे। मां पंहिंजे हिन ई अकाउंट तां, फेसबुक अकाउंट तां, ग़ुलाम अब्बास गुलोडाणे जे नाले सां मुंहिंजी ID आहे। ॿी मां पंहिंजी ID हलाईंदुमि अब्बास गुलोडाणे जे नाले सां, पर उहा बि बंदि आहे।
न को मुंहिंजो पेज आहे, न को मुंहिंजी टिकटॉक ID आहे, न वरी मुंहिंजे दोस्त हाणे फ़ोन था कनि किथां त भई असांजे नाले ते मुंहिंजे तव्हांजे नाले ते माण्हू चवनि था कॾहिं मुंहिंजो भाउ बीमार हूंदो आहे त असांखे पैसा ॾियो। उन्हनि खे कॾहिं बि तव्हां न ॾींदा छो त जिन जिन मुंहिंजे मुहसिननि दोस्तनि भाइरनि सां मुंहिंजा वक़्तु गुज़ारियल आहिनि, डायरेक्टरनि सां, हिदायतकारनि सां, चैनल वारनि सां, जेको मूंसां राब्तो करे थो उनखे बि मुंहिंजी जेको आहे दुआऊं आहिनि। जेको नथो करे त बि का ॻाल्हि कोन्हे का। ऐं दिलि शिकस्ता न आहियां। मुंहिंजा ॿाहिरि मुंहिंजी भेनरूं, मुंहिंजा दोस्त नसीराबाद में मूंसां गॾु आहिनि, यूनाइटेड मेडिकल सेंटर में मुंहिंजूं टेस्टूं थियूं आहिनि, पर हिन वक़्तु इंफेक्शन वग़ैरह आहे, उनजी 3 ॾींहं मेडिसन हले थी पई, सुभाणे बि हलंदी, परी बि हलंदी। सो उहे जेके फेक अकाउंट असांजा हलाइनि था, पेज ठाहिनि था, असांखे बि बचड़ा आहिनि। इहे ग़लति असांजे सिंध जे फ़नकारनि जे लाइ या जेके बि ॿिए सूबनि जा अदाकार आहिनि उन्हनि जे लाइ इहे ख़बरूं न हलाए। असां पंहिंजे धरती सां, असां पंहिंजे नबियुनि सां, पंहिंजे अलाह सां हर माण्हू प्यारु कंदो आहे। असांखे पंहिंजा परस्तार प्यारा आहिनि। मां परस्तार उन्हनि खे न चवंदो आहियां, उन्हनि खे पंहिंजो भाउ चवंदो आहियां। ऐं मां काफ़ी टाइम वरी बि रिपीट कयां ॻाल्हियूं त मां इहो शोबिज़ छॾे वञा। ऐं काफ़ी ड्रामनि में मां कमु न कयो, सिर्फ़ु इन करे त उहे कंडीशन्स ॾिसूं था, पाण खे ॾिसूं था, पंहिंजी फैमिली खे ॾिसूं था। हिन वक़्तु शुक्र अल्हम्दुलिल्लाह जेको बि मां इलाजु कराए रहियो आहियां, पंहिंजे तहत पाण कराए रहियो आहियां। 4 5 ॾींहं आहे। पोइ जेतिरो बि ख़र्चु थी वियो आहे मुंहिंजो, मां पंहिंजे घर खे तकलीफ़ ॾिनी आहे, कर्ज़ु खयों आहे, मर्ज़ु खयों आहे। अलाह ई शफ़ा ॾींदो, असांखे रब ॾींदो। छो त मां अवल बि लतीफ़ सरकार जो बेत पढ़ियो त तूं हबीब तूं तबीब, तूं दर्द जी दवा, जानब मुंहिंजे जीअ में आज़ार जा अनवार, साहिब ॾे शिफ़ा मियां मरीज़नि खे। दुआ कयो त इंफेक्शन मुंहिंजो ई ठीकु थी वञे, जीअं सूमर अङारे ताईं मां पंहिंजो ऑपरेशन कराए सघां। पर उन्हनि फेक अकाउंटनि खां, उहे कूड़ा जेके माण्हू आहिनि उन्हनि खां परहेज़ कयो। मां पंहिंजे अकाउंट खां इन करे लाइव आयुमि त मां चवां पोइ त मुंहिंजी बीमारी जेका आहे कंहिं दुश्मन खे बि न हुजे, नंढी वॾी, पर हीअ न मुंहिंजे लाइ ऑपरेशन जो आहे। ऑपरेशन कंहिं जो बि न थिए, छो त अॼुकल्ह इंसानु बसि 5 ॿारनि ते माण्हू मूंखे हर शइ नज़र थी अचे, दोस्त बि के मिट माइट बि के। अलाह तव्हां सभिनी खे ख़ुशि रखे। मुंहिंजे पंहिंजे शहर सां, पंहिंजे शहर वासियुनि सां, पूरी सिंध सां, हर उन वाह बस्ती वारनि सां मुंहिंजी मोहबत आहे, प्यारु आहे। तॾहिं असांजा जेके बि दोस्त अदाकार आहिनि उहे कमु करे रहिया आहिनि। जेकी राब्तो कनि था नथा कनि, हक़ीक़त इहा आहे त असांखे इहो माना नज़र थो अचे त जेको ॾुखे वक़्त में गॾु हूंदो आहे उहो ई साथी हूंदो आहे, उहो ई मौसम हूंदो आहे। बाक़ी हिन दौर में त जेको हर को माना तमाशबीनी करे रहियो आहे, पाण खे चिमकाए रहियो आहे। अॼु मां इन करे लाइव आयुमि त मतां किन मुंहिंजे दोस्तनि खे, मुंहिंजे ॾिसंदड़नि भाइरनि खे जेके असांजा प्यारु था कनि, मतां उन्हनि खे केरु परेशान करे, महिरबानी करे। मां हिन वक़्तु अंदरि इलाजु आहियां ऐं इलाजु पंहिंजो करायां पियो। तव्हांजूं दुआऊं खपनि। जिन जिन दोस्तनि, डायरेक्टरनि सां, अदाकारनि सां ऐं जिन जिन लेखकनि सां मूं कमु कयो आहे, पंहिंजे शहर वासियुनि जे आॾो जेतिरो मां रहियो आहियां। इंसानु गुनाहगार इक़दार आहे, पर हिन वक़्तु जेका पंहिंजी ज़िंदगी गुज़री रही आहे, शुक्र अल्हम्दुलिल्लाह, वरी बि शुक्र कयां थो, सब्र कयां थो, सम्झो। तो महिरबानी करे उन फेक अकाउंटनि ते जेके बि माना अचे तव्हां खां असांजे नाले ते कुझु घुरनि या व्हाट्सअप नंबर जे ज़रिए, मुंहिंजो ओरिजिनल जेको आहे उहो अकाउंट ग़ुलाम अब्बास गुल ओढाणे जे नाले सां ई आहे। उहो अब्बास गुल ओढाणे जे नाले सां हुयो। उन अकाउंट खे बंदि थिए माना काफ़ी टाइम थियो आहे, विच ते मूं खोलियो, पर उहे पेज था हलनि, टिकटॉक ID थियूं हलनि, यूट्यूब था हलनि असांजा, उन्हनि सां मुंहिंजो को बि वास्तो न आहे। तो इस्तग़फ़ार जेके मज़हबी ॻाल्हियूं आहिनि या कुझु पंहिंजे दोस्तनि खे का तकलीफ़ में ॻाल्हाए वठंदा आहिनि, उन्हनि सां मुंहिंजो को बि वास्तो न आहे। हीअ मुंहिंजी पंहिंजी ID आहे, जंहिं ते मुंहिंजा पुराणा दोस्त मूंसां एड आहिनि। भले उहे लाइक कनि या न कनि, कमेंट कनि या न कनि, उहे सपोर्ट कनि या न कनि, जंहिंखे अलाह रखे, कंहिंखे केरु चखे। तो नबी सोने सरदार जे मां दरगाहू आहियां। मुंहिंजा जेके ॿाहिरि रहनि पिया दोस्त, मां लाइव तमामु घटि ईंदो आहियां। अॼु बसि दिलि कढियो त पंहिंजे यूनाइटेड मेडिकल सेंटर में मां डेली ड्रिप पढ़ाईंदो आहियां। 4 5 ॾींहं आहे। दोस्त मुंहिंजा बि हूंदा आहिनि, जावेद लगारी उहो गॾु आहे, मुंहिंजो नंढड़ो पुटु मूं सां गॾु आहे। पोइ जेके बि दोस्त
कॾहिं बि कंहिं चयो न कंहिंजी मयत ते वञो त बि खिलंदा न कयो, कंहिं बीमार खां इयादत करणु वञो त बि हुनजो को फोटो सेक्शन वग़ैरह उहो ठीकु आहे, मुहबत में थिए थो। अॼु मां हिते जे इलाज में आहियां त असांजा जेके कंपाउंडर वग़ैरह उन्हनि जी तस्वीरूं हिकिड़ी असां अदाकार आहियूं, पंहिंजा दर्द लिकाए असां दुनिया खे खिलायूं था ऐं पंहिंजे हक़ीक़ी ड्रामा खणी जेके बि ड्रामा कया आहिनि। मां काफ़ी टाइम अवल मुंहिंजे किन दोस्तनि खे ख़बर हूंदी त आबाज़ ड्रामा छॾे वियो आहे, पर मां हिन वक़्तु ताईं जेको कयां थो पंहिंजो बि इश्क़ु हूंदो आर्ट सां, पंहिंजे अभियमा सां इश्क़ु आहे, पंहिंजे दोस्तनि ॿाहिरनि सां सिंध सां, पर इश्क़ु ऐं इन्हनि दोस्तनि जूं ॾिसंदड़नि जूं जेके दुआऊं आहिनि इहे हिनमहिल ताईं हलाइनि थियूं पयूं, शुक्र अल्हम्दुलिल्लाह। ऐं इन्हनि जे करे ई असां आहियूं, न त असां कुझु बि कोन आहियूं। शोहरत नालो अलाह जो आहे, हर शइ अचणी वञणी शइ आहे ऐं रब गफ़ूर रहीम करीम आहे। अलाह जेको आहे सो हर माण्हू खे शफ़ा ॾिए, कंहिंजे माण्हू कर्ज़ में मुब्तला न हुजे। असां हिन कर्ज़ ऐं मर्ज़ में ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं, इहो ॾाढो ॾुखियो आहे। अलाह इन्हनि ॻाल्हियुनि खां निजात ॾियाराए। हर दोस्त खे मुंहिंजे लाइ बि आहे दुआ कजो त मुंहिंजो ऑपरेशन केर सां थी वञे। 3 ॾींहं आहे ऐं हुन हॉस्पिटल में यूनाइटेड मेडिकल सेंटर में डेली ड्यूटी पढ़ाईंदो आहियां। सुबुह शाम मुंहिंजो इंजेक्शन थींदी आहे, इंजेक्शन वग़ैरह मुंहिंजो ख़तमु थिए त जीअं मुंहिंजो ऑपरेशन थी वञे। तव्हां सां इन करे लाइव आयुमि त हिकिड़ी दिलि चए पई त ॾुखे वक़्त में जॾहिं बीमार थींदो आहे पोइ चवंदो आहे मुंहिंजा दोस्त अचनि, मुंहिंजा भाउर अचनि, मूंखां मिलनि, मूंखां ॻाल्हाइनि, मां उन्हनि सां ॻाल्हायां। पर मूं इहो पाण ते कर्ज़ु सम्झो अॼु, मां दोस्त खे चयो लाइव जेको आहे मोबाइल रखे ॾिए त मां पंहिंजे दोस्तनि सां ॻाल्हायां, पंहिंजे परस्तारनि सां ॻाल्हायां, उन्हनि खां दुआऊं वठां ऐं अलाह जे दर दुआऊं पिना त माना मूं ते बाज थी पई। पर इन्हनि फेक अकाउंटनि खां महिरबानी करे पासो कजो, दुआ कजो। मां तव्हां सां लाइव कचहरी कंदो रहंदुसि ऐं जेके बि असांजे नाले ते नालो अलाह जो आहे, शोहरत अलाह जी आहे, केरु पैसा तव्हां खां घुरे त उन्हनि खे महिरबानी करे न ॾिजो, सम्झी करे। ऐं पंहिंजे घर वारा ख़ानदान जो जेके मुंहिंजा भाइर भेनरूं जेके बि असांखे ॾिसी रहिया आहिनि, जेतिरो बि थी सघेव हिन तव्हां वीडियो खे जेको लाइव मां आयो आहियां हिनखे शेयर कजो पंहिंजे दोस्तनि ताईं, सिंध वासियुनि ताईं, जीअं उहे मुंहिंजी जेको आहे सो इहा दर्द वारी कैफ़ियत ॾिसी सघनि। असां जूं दुआऊं आहिनि जो नबी सुने जे दर ते करबला मौला जे जेके दोस्त रहनि था असांजा सिंध जा, पूरी दुनिया में हिन जेको आहे सो लाइव अचण वारी जेका मुंहिंजी अॼु वारो ॾींहुं आहे, अॼु छंछर जो, इहा महिरबानी करे मुंहिंजी गुज़ारिश अथव, इल्तिजा अथव, मुंहिंजे लाइ दुआ कजो ऐं मुंहिंजी तकलीफ़ ख़तमु थी वञे, मुंहिंजो ऑपरेशन थी वञे ऐं पूरे हिन जेको वीडियो आहे जेको अॼु मां तव्हांजे ॾाढो लाइव आयो आहियां, सिर्फ़ु इन करे आयो आहियां त मूंखे के न ॾिसी सघंदा, जेके मूंसां 3-4 हज़ार माण्हू एड आहिनि, उन्हनि सभिनी खे अॼु भला मुंहिंजो जेकॾहिं तव्हां चवणु वठो त हिनखे जेतिरो थी सघेव शेयर कयो, जीअं असांजा परस्तार, असांजा ॿाहिर जेके वाण वस्तियुनि में शहरी ड्रामा हुजनि ऐं नचणु झूमणु असांजो पंहिंजे सिंध जे लाइ हुयो, पंहिंजे सिंध जे माण्हुनि जे लाइ हुयो, हर माण्हू जे लाइ हुयो, जेके पाकिस्तान में असां कमु कयो आहे। ऐं दोस्तनि सां मूं हुजतूं बि रखियूं हूंदियूं, काफ़ी मूंखे ॾिसनि था दोस्त, मां नाला नथो वठी सघां छो त हिन वक़्तु मां हिन कैफ़ियत में आहियां, छो त उन्हनि खां मां मुहबत में हुजत में कुझु घुरी वठंदो आहियां, उन्हनि सां प्यारु कंदो आहियां, सभिनी सां जेके बि सिंध जा अदाकार आहिनि, अदाकाराऊं आहिनि, मुंहिंजो हिकिड़ो मिज़ाज आहे, तकलीफ़ सही वेंदो आहियां, पर एतिरा सारा ड्रामा, एतिरो सारो मां पंहिंजी सिंधी ॿोली सां, पंहिंजे दोस्तनि सां जेको मुंहिंजो प्यारु आहे मां तव्हांखे नथो ॿुधाए सघां। अॼु मां हिन करे तव्हांजे ॾाढो लाइव आयुसि, मूंखे काफ़ी दोस्तनि चयो यार इहे ॻाल्हियूं हलनि पियूं थियूं, तव्हांजा अकाउंट पूरा आहिनि, तव्हां उन्हनि ते माण्हुनि खे जेको आहे तंग कनि। असांजा बि बचड़ा आहिनि, असांजे सिंध पाकिस्तान जे अदाकारनि जा बि बचड़ा आहिनि, उनजे लाइ कूड़ियूं ख़बरूं न हलायो, फेक ख़बरूं न हलायो। ऐं तव्हां वटि बि बचड़ा आहिनि, तव्हां जेके बि आहियो मुंहिंजे सिंध जा अदाकार, सिंगर हुजनि, डायरेक्टर हुजनि, उन्हनि जे लाइ ईअं न कयो। असां तव्हांजे लाइ कमु था कयूं। अलाह थो ॼाणे असांजी मुहबत हिनमहिल तव्हां मुंहिंजे चहिरे में या मुंहिंजे ॻाल्हाइण में ॾिसंदा हूंदव। बसि जेतिरो थी सघेव हिन असांजे वीडियो खे शेयर कंदा तव्हां, इहो तव्हां ते हक़ु असांजो पहुचे थो त जीअं मुंहिंजूं
जेको आहे दुआऊं ऐं मुंहिंजूं जेके कोतायूं आहिनि रब जे आॾो माना उहे तव्हांजी शल दुआऊं वॻाइमजी वञनि, मुंहिंजो इंफेक्शन वग़ैरह ख़तमु थी वञे, मुंहिंजो ऑपरेशन थी वञे, त वरी मां जीअं पंहिंजे दोस्तनि सां पंहिंजे सिंध वासियुनि सां उहो ई कमु कंदो रहां। जेतिरो थी सघेव हिन लाइव जेको मां अॼु आयो आहियां हिनखे शेयर कजो दोस्तनि खे, मुंहिंजी अर्ज़ु आहे। जिथां पूरी सिंध जा दोस्त डायरेक्टर अदी वॾा मूंसां पंहिंजो हिन गुलाम अब्बास गुलोडाण जेका मुंहिंजी ID आहे उते एड आहिनि। इहा मुंहिंजी अपील आहे, मुंहिंजे लाइ दुआ घुरनि, अलाह उन्हनि खे ख़ुशि रखे, ख़ुशो आबाद हुजो। हिकिड़ो मुंहिंजो लतीफ़ सरकार जो बैत आहे त साईं सदाईं करीम थे सिंध का दोस्त मिठा दिलदार आलम सभु आबाद कनि। मुंहिंजूं दुआऊं तव्हां सां, तव्हां जूं दुआऊं मोहबतूं असांखे खपनि थियूं। बसि हिन वीडियो खे शेयर कजो जीअं उन्हनि माण्हुनि खे ख़बर पवे त हीउ मुंहिंजो ओरिजिनल अकाउंट आहे। पोइ जेतिरो बि अॻे त पाओ न त मणनि खे मोट। लतीफ़ सरकार जो हिकिड़ो बैत आहे त कड़े भॻी कंगरी ठला भेरा न ॾे। पंहिंजी धरती लाइ, पंहिंजे मुल्क जे लाइ, पंहिंजे लाइ कुझु थोरो घणो त पाणी हुन बग़ल पुटड़ी जीअं असां खणी आया हूंदा, पंहिंजे हिसे जो हर अदाकार कमु करे थो। ऐं असां मां चवंदो आहियां गांवनि जी बि हिकिड़ी क़ौम आहे। मां हर अदाकार खे दिली तरह पंहिंजे घर जो फ़र्ज़ु सम्झंदो आहियां। मुंहिंजा जेके परस्तार ॿाहिरि आहिनि उन्हनि खे बि मां पंहिंजे घर जो भाउ माना मुंहिंजे ॻाल्हाइण में बि ईअं हूंदो आहे। मां पंहिंजी सफ़ाई न ॾींदुसि, मां गुनाहगार हिकदार आहियां। रब जी माना जेका तरफ़ां इहे तकलीफ़ूं हूंदियूं आहिनि उहो ई लाहींदो। न बि सुहिणो इहो तकलीफ़ूं ख़तमु कंदो। 5 ॿारनि जो मौला अली लजपाल आहे। पीरनि फ़क़ीरनि जी इहा धरती आहे। सदाईं ख़ुशो आबाद हुजो। मुंहिंजे नसीराबाद शहर जा जेके बि दोस्त आहियो उहे ख़ुशो आबाद हुजो। असां नसीराबाद जा आर्टिस्ट आहियूं। असांजो हिन शहर सां प्यारु आहे। हर घिटी सां, हर बचड़े खे मां दुआ कंदो आहियां, हर न्याणी खे दुआ कंदो आहियां त उन्हनि जे मथां, न्याणियुनि जे मथां साइण ज़ैनब जा जेको आहे उहे साया हुजनि, मासूमनि जे मथां मौला असगर जा साया हुजनि, मौला अकबर जवाननि खे माना उहा जवानी मौला ॾिए। असां पंहिंजे शहर लाइ छा पर हर कंहिंजे लाइ हिन वक़्तु असां वटि त मां बि तव्हां वटां दुआऊं वठणु आयो आहियां। दुआ जी तव्हांखे अर्ज़ु कयां थो त आउं एतिरो को वॾो माण्हू कोन आहियां। नालो अलाह जो आहे, शोहरत अलाह जी आहे न। सिर्फ़ु मुंहिंजे शहर वासी आहिनि, पोइ जेके बि जिन शोभनि सां दोस्तनि जो वास्तो आहे त उहे असांखे दुआ ई कनि। असांखे दुआ जी दरकार आहे। असांखे ॿियो कुझु कोन थो खपे, पर पंहिंजनि जेके बि क़ौमी सरमाया आहिनि, असास आहिनि, उन्हनि सां प्यारु कयो, उन्हनि खे ईअं पराओ न कयो। माना शहर जूं सूंहं हूंदियूं आहिनि, मां कुझु बि न आहियां, सुहिणो नालो अलाह जो आहे, पर हिननि पंहिंजे शहर जे जेको आहे हर घिटी खे दुआ ॾियो, हर वाण बस्ती वारनि खे दुआ ॾियो। पंहिंजा जेके बि सिंध जा शहर आहिनि उहे कहिड़ी कंडीशन में जेको आहे गुज़री रहिया आहिनि, उते कहिड़ा हालात आहिनि, असांखे सॼी ख़बर आहे। पर अञा के आहिनि कुल जग मंझि कापड़ी, ख़ुदा जी ख़ुदाई हले थी त अञा के आहिनि। मुंहिंजो महबूब शहर आहे नसीराबाद, हितां जा महबूब माण्हू आहिनि। पर जिन मां 35-36 साल मुंहिंजा हिन शोबिज़ खे अर्पे चुको आहियां। अलाह तव्हांखे ख़ुशि रखे। अॼु तव्हां सां घणो ॻाल्हायोसीं। जेतिरो थी सघेव त माना हिन वीडियो खे शेयर कंदा, जीअं ॿाहिरि मुंहिंजा दोस्त आहिनि, जे तव्हां सां ॿिया दोस्त एड आहिनि त हिन वीडियो खे ॾिसनि, पंहिंजा हाल अहिवाल ॾियनि। वरी इंशा अल्लाह ताला मां तव्हांजे साम्हूं लाइव ईंदुसि। हिन वक़्तु 2 कलाक मूंखे थी विया आहिनि। पंहिंजे यूनाइटेड मेडिकल सेंटर में डॉक्टर अब्दुल गनी जेको आहे शेख आहे, उन्हनि वटि अंडर इलाजु आहे मुंहिंजो। बसि हबीब मुंहिंजो अलाह आहे, तबीब उहो आहे, शफ़ा बि उहो ॾींदो। पर उन्हनि खां पासो कयो, महिरबानी करे असांजे नाले ते पूरियूं आइडियूं पूरा इहे बि न हलायो यार, इहे ॾुख न ॾियो यार। असांजा भाउर परस्तार हो। बसि तव्हांजे आॾो आहियूं। पंहिंजे शहर जो ज़िक्र कयोसीं, छो त पंहिंजो शहर ई माना अबे ॾाॾे जो शहर आहे। असांजो सभिनी खे दुआ। पर सिंध जे हर वाण बस्ती पूरे जेके बि मुंहिंजा जिथे वियो आहियां मां, उते 2-2 साल बि किथे किन इलाइक़े में ड्रामा थिया आहिनि, मुंहिंजा सोप सीरियल थिया आहिनि। किथे उहो सिंध जो पासो न आहे रहियो, असां जिते रिकॉर्डिंग न कई आहे, उहे किरदार न कया आहिनि जेके असां हर किरदारु कंदा आहियां।
अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे, ख़ुशि हो ऐं आबाद हुजो। असां तव्हांजे लाइ दुआ गो आहियूं, छो त बीमार करबला मौला सजाद अलैहिस्सलाम जो जेको आहे सो सायो रहे सभिनी खे। असांजे मथां बि दुआ हुजे, छो त पाण फैमिली वारा आहियूं, ॿाहिरनि वारा आहियूं, भेनरुनि वारा आहियूं, दोस्तनि अहबाबनि वारा आहियूं। अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे, ख़ुशि हो आबाद हुजे। बसि जेतिरो थी सघेव दुआऊं ॾिजो, दरख़्वास्त आहे असांजी तव्हांजे आॾो, अर्ज़ु आहे इहो मुंहिंजो तव्हांजे आॾो। महिरबानी, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। हिकिड़ो शेर आहे, उहो तव्हांजे आॾो अर्ज़ु रखंदासीं त हिकिड़ो उस्ताद बुखारी जो शेर आहे त मिलनि था मूंसां मुंहिंजा थी, मिलनि था तोसां तुंहिंजा थी, अखियूं खोले ॾिस बुखारी, न तुंहिंजा थी न मुंहिंजा थी। हिन वीडियो खे जेतिरो भाउ थी सघेव शेयर कजो, जो उन्हनि दोस्तनि ताईं असांजो आवाज़ु वञे, उहे असांखे ॾिसी सघनि, असांखे दुआऊं ॾेई सघनि। दवा बि आहे पर दुआ मुक़दर मटाईंदी आहे, दुआ वॾी शइ आहे। अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे। असांजे लाइ दुआ कजो ऐं कूड़ी नाइडियुनि खां उन्हनि खां असांजे पासो कयो। उन्हनि खे इहो चओ त तव्हां लाइव अचो, जेकॾहिं अब्बास पुलवडाणे जी ID आहे, तव्हां लाइव अचो त तव्हांखे लाइव ॾिसूं। उन्हनि खां पुछो तव्हांजे वालिद साहिब जो नालो छा आहे, शहर में कहिड़े में रहंदा आहियो। ईअं न आहे त बसि माना अलाए केतिरा मुंहिंजा दोस्त परेशान थिया रहनि, इन जे करे अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे। वरी बि लतीफ़ सरकार जो इहो बेत, जेॾो तुंहिंजो नाम बाज बि ओॾिया ई मङा, रिय थंभे रिय थूणिए तूं छपर तूं छांव, कुॼाड़ो कहां तोखे मालूम सभु। महिरबानी दोस्त।